हारी जाग्या हारी रे भज वडेरा फाड़ी रे हारी जाग्या हारी रे भज वडेरा फाड़ी रे हारी जाग्या हारी रे भज वडेरा फाड़ी रे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हारी कमेटी तरफ़ां हारियुनि जे हक़नि जी हासिलात लाइ छाछरो ऐं चेलार में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे कामरेड डामरोमल मेघवाड़, कामरेड इक़बाल ऐं ॿियनि अॻवाननि चयो त सिंध में ज़ालिम वॾेरा हारियुनि सां ज़ुल्म जी इंता करे रहिया आहिनि। वेचारनि जो को बि धणी साईं कोन्हे। हिसाब किताब घुरण ते खेसि तशदुद ऐं तज़लील जो निशानो बणाए कूड़नि ऐं जुड़तू केसनि में फासायो वञे थो, जॾहिं त वास्तेदार इख़्तियारियूं अहिड़नि ज़ालिम ज़मीनदारनि ऐं वॾेरनि सां पुट बणियल आहिनि। कामरेड डामरोमल मेघवाड़ वधीक चयो त तर्जे ॿारहड़ी वारनि ॻोठनि में वॾेरनि ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वेचारनि जूं घरनि में इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। बेहयाई ऐं बेगैरताई समेत ज़ुल्म ऐं ज़ियादतियुनि जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। सिंध हारी कमेटी ऐं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवाननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त हारियुनि जे हक़नि ते दहाड़ा हणंदड़ ज़ालिम ज़मीनदारनि जे नक में नोड़ विझी पोरियत तबिके सां इंसाफ़ कयो वञे। हारी जाग्या हारी रे भज वडेरा फाड़ी रे हारी जाग्या हारी रे भज वडेरा फाड़ी रे हारी जाग्या हारी रे भज वडेरा फाड़ी रे।